नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदासीं अहम ख़बर खां। मिरपुर ख़ास में पानी की खोट ऐं विकिरे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे। सिंध हुकूमत डायरेक्टर नारा केनाल एरिया वाटर बोर्ड जावेद हकीम मेमण खे बदिली करे संदसि जाइ ते मंसूर मेमण खे मुक़ररु करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। मिरपुर ख़ास में पानी की खोट ऐं विकिरे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे। सिंध हुकूमत डायरेक्टर नारा केनाल एरिया वाटर बोर्ड जावेद हकीम मेमण खे बदिली करे छॾियो। संदसि जाइ ते मंसूर मेमण खे मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। मिरपुर ख़ास में पानी की खोट ऐं विकिरे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे। सिंध हुकूमत डायरेक्टर नारा केनाल एरिया वाटर बोर्ड जावेद हकीम मेमण खे बदिली करे संदसि जाइ ते मंसूर मेमण खे मुक़ररु करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। मिरपुर ख़ास में पानी की खोट ऐं विकिरे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे। सिंध हुकूमत डायरेक्टर नारा केनाल एरिया वाटर बोर्ड जावेद हकीम मेमण खे बदिली करे संदसि जाइ ते मंसूर मेमण खे मुक़ररु करे छॾियो आहे। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं। मिरपुर ख़ास में पानी की खोट ऐं विकिरे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे। सिंध हुकूमत डायरेक्टर नारा केनाल एरिया वाटर बोर्ड जावेद हकीम मेमण खे बदिली करे छॾियो आहे। संदसि जाइ ते मंसूर मेमण खे मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मिरपुर ख़ास में पानी की खोट ऐं विकिरे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे। सिंध हुकूमत डायरेक्टर नारा केनाल एरिया वाटर बोर्ड जावेद हकीम मेमण खे बदिली करे संदसि जाइ ते मंसूर मेमण खे मुक़ररु करे छॾियो आहे। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। मिरपुर ख़ास में पानी की खोट ऐं विकिरे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे। सिंध हुकूमत डायरेक्टर नारा केनाल एरिया वाटर बोर्ड जावेद हकीम मेमण खे बदिली करे संदसि जाइ ते मंसूर मेमण खे मुक़ररु करे छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे मिरपुर ख़ास में सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पवण सां। नज़ीर, अपडेट कजो। पानी की खोट ऐं विकिरे जो सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मिरपुर ख़ास शहर जी 8 लख आबादी हुई जेको जरवारी शाख मां जेको पाणी जेको जुमड़ो कैनल मां पाणी निकिरंदो जरवारी शाख में उते जेको आहे गैर कानूनी लिफ्ट मशीनूं लॻाए आबादगारनि खे पाणी ॾिनो हुयो। उन खां पोइ सिंध हुकूमत नोटिस वठंदे जेको डायरेक्टर जावेद हकीम मेमण खे बदिली करे जेको मंसूर मेमण खे हिन वक़्तु डायरेक्टर नारा केनाल मुक़ररु करे छॾियो आहे। जॾहिं त अॻूणो डायरेक्टर जावेद हकीम मेमण उन हिकु पंहिंजो जेको जॾहिं त सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर हलण खां पोइ उन खां पोइ सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ चैनल में ख़बरूं हलण खां पोइ हिनखे वॾी कार्रवाई कंदे हिकिड़ो जेको जरवारी शाख जो मीर गुलाम मुस्तफ़ा टालपुर खे मुअतल करे छॾियो आहे। तक़रीबन 3 सालनि खां कैंसर जे मोज़ी मर्ज़ में मुब्तला रोज़ी खान मरीज़ खे जेको मुअतल करे छॾियो आहे। इहो हुन अॻूणे डायरेक्टर जेको कारनामो आहे हिकु बीमार शख़्स खे मुअतल करे छॾियो आहे। न एसडीओ ते न वरी को इंजीनियर ते का जॾहिं त हिन वक़्तु जेको डायरेक्टर मंसूर मेमण जेको मुक़ररु थियो आहे उन अॼु चार्ज वरिती आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हिन वक़्तु मिरपुर ख़ास में जेके गुज़िरियल ॾींहं खां करे जेको पब्लिक हेल्थ जो इंजीनियर हो सोहेल मेमण उनजो मौक़िफ़ इहो त असांजा मिरपुर ख़ास में पीअण जे पाणी जा जेके 3 तलाउ आहिनि उहे बिल्कुलु सुकी विया आहिनि। उनजो मेन कारण इहो त अॻूणे डायरेक्टर पारां हिकु लेटर जारी कयो वियो। उन में चयो त ज़रई पाणी न मिलंदो, सिर्फ़ु पीअण जो पाणी मिलंदो। जेको पीअण जो पाणी जेको आपाशी अमलदारनि पारां विकिरो कयो पियो वियो उन जो आला अख़्तियारनि पारां जेको नोटिस वठंदे फौरी तौर ते जेको अॻूणो डायरेक्टर जेको जावेद हकीम मेमण खे बदिली करे ऐं मंसूर मेमण खे मुक़ररु करे डायरेक्टर नारा केनाल जॾहिं तव्हां ॿुधाईंदो हलां त डायरेक्टर नारा केनाल जेको मंसूर मेमण हींअर मुक़ररु थियो आहे। हिन हमेशह आबादगारनि जा जेका एहतजाज हूंदा हुआ त असांखे डायरेक्टर मंसूर मेमण मिरपुर ख़ास में मुक़ररु करे ॾियो। छाजे करे हिन खां पहिरीं नारा में जेके बि वाटर आहिनि जेको पाणी जी खोट खे तमामु घणो जेको सख़्ती सां पंहिंजे आपाशी अमलदारनि खे हिदायतूं कंदो हो ऐं पाणी जी खोट जेका हुई पूरी कई ॿिन्ही खे बराबरि जी जेका विर्छ जेका हूंदी उन ते पाणी ॾींदो। हिन जो हिते जेको आबादगारनि पारां बि ख़ुशी जी लहर आहे। अहिड़ी तरह हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो आहे त ख़ासि शहर जी जेका 8 लख आबादी हुई उन जो केतिरनि ॾींहंनि खां पाणी जी खोट जी जेको शिकायतूं आयूं त हींअर ताज़ो रमज़ान जे महीने में पीअण जो पाणी बि कोन पियो मिलियो। एतिरे ताईं मस्जिद में वज़ू लाइ पाणी न हो। इन ते पब्लिक हेल्थ वारनि बि लेटर लिखिया हुआ। अहिड़ी तरह डिप्टी कमिश्नर मिरपुर ख़ास सलामत अली मेमण पिणु जेको अॻूणो एक्शन उनजे ख़िलाफ़ हिकिड़ो लेटर जारी कयो वियो त हीउ जेको अॻूणो डायरेक्टर हो
जेको जावेद मेमण इहो पंहिंजी जेका इंतजामिया खे आपाशी अमलदारनि खे संभालण बजाए पाणी विकिरो में या उन्हनि जे मुलज़िमनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थिए थी, जंहिंजे करे मिरपुखास ज़िले जा आबादगारनि जूं इहे दावूं हुयूं। अहिड़ी तरह शहर में पीअण जे पाणी जी बि शदीद खोट हुई। हिन वक़्तु डायरेक्टर मंसूर मेमण सां जेका ॻाल्हि ॿोल थी, हुनजो चवण त अॼु चार्ज वठंदुसि, जेके बि हितां जा मसइला हूंदा फौरी तौर ते जेके हल कया वेंदा ऐं ख़ासि तौर ते आबादगार तंज़ीमनि सां ॻाल्हि ॿोल कंदी। ऐं हिन मंसूर मेमण जो इहो चवणो त मथां खां हिकु पाणी जी जेका खोट आहे ऐं उन खां अलावा शहर